विसरी वींदी आशिक कुछ अड़ा लफ्ज़ लिखियल छा पियो चवे हसीनन जो हुस्न कयो कुलई कथे हसीनन जो हुस्न कयो कुलई कथे हसीनन जो हुस्न कयो कुलई कथे झलक महबूब जी आहे मथे मथे लखे चंद्र गद कजल भली मैदान में अचल लखे चंद्र गद कजल भली मैदान में अचल लखे चंद्र गद कजल भली मैदान में अचल फिर यखे सब ओहो बुझदा किथे किथे हसीनन जो हुस्न कयो कुलई कथे हसीनन जो हुस्न हसीनन जो हुस्न हसीनन जो हुस्न हसीनन जो हुस्न फकीर मिस्र काबले कैसा बुझ जा लफ्ज़ लफ्ज़ दे तवज्जो कजला तोखे मदीने मोकले आशिक रसूल केड़ा प्यारा लफ्ज़ लिखया सुभान अल्लाह चो तो बुधाया दुनिया में को अहरो चेहरो आयो ना है खुदा पाक अहरो सोहणो आयो ना है दुनिया में को अहरो चेहरो आयो ना है खुदा पाक अहरो सोहणो आयो ना है खुदा पाक अहरो सोहणो आयो न चाही दो खुदा 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 पुनल आयो असांजे आप खे पुखे हसीनन जो हुस्न कयो कुलई कथे हसीनन जो हुस्न हसीनन जो हुस्न चेत सुभान अल्लाह हेदा तवज्जो कजा अल्लाह पंहिंजे महबूब के एडो हुस्न ॾिनो थोड़ो तव्हां आशिकन खे हिकड़ी ॻाल्हि ॿुधायां ज़हन में अची वई सुभान अल्लाह चओ ॿुधायां सुभान अल्लाह अल्लाह पाक जन कायनात तख्लीक कई उन खां पो अल्लाह पाक हुस्न तख्लीक कयो किताब लिखन था तो हुस्न जा अल्लाह पाक 40 हिस्सा तख्लीक कया हाणे अल्लाह पाक वंडियो की हुस्न हिन वण में हुस्न इंसान में हुस्न गुलन में हुस्न पूरी कायनात में अल्लाह पाक हुस्न की तख्लीक कयो सुभान अल्लाह चओ परियां 40 मां हिक हिस्सो बाहर करे 39 हिस्सा पंहिंजे महबूब खे ॾेई छॾियई हथ मथे करे चओ सुभान अल्लाह घणा हिस्सा मदीने वारे मीर खे तव्हां असांजे आका खे मिलिया 39 बाक़ी घणो बचो हिक हिस्सो हाणे हिक हिस्से में अल्लाह पाक ॿ हिस्सा ठाया हिक उन हिक हिस्से मां अध सोहणे यूसुफ नबी खे मिलियो अध हिस्सो पूरी कायनात में विराई न चई सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे जंहिं सोहणे यूसुफ खे अध हिस्सो मिलियो उन अल्लाह जे नबी सोहणो नबी हो सोहणो यूसुफ मिस्र जे बाजार जे अंदर जंहिं ॾिठो सोहणे यूसुफ खे उन्हनि पंहिंजा हथ वढे छॾिया जंहिंखे अध हिस्सो मिलियो असां तव्हांजे महबूब खे 39 मिलिया उन महबूब खे जंहिं ॾिठो हूंदो उन जो हाल छा हूंदो हथ मथे करे चओ सुभान अल्लाह हसीनन जो हुस्न हसीनन जो हुस्न सब विनिया वेठा सजो पहजो आगरो ॾिठे जंग साईं यूसुफ कजो पंहिंजो आगरो अकुल सब विनिया वेठा सजो पहजो आगरो पर ॾिठो जन मुस्तफा पो घोड़ियो घर ऐं बचा ॾिठो जन मुस्तफा घोड़ियो घर ऐं बचा ॾिठो जन मुस्तफा घोड़ियो घर ऐं बचा बचल हन जान सा दिनो कटे कटे
हसीनन जो हुस्न कयो गुलई कथे हसीनन जो हुस्न हसीनन जो हुस्न असाई तवाजे महबूब के बेजान शेब मदीने वाले मीर सा प्यार कयो पत्थर में भी कलमा पढ़ा वणन भी सजदा कया पर अफसोसा अफसोसा उन्हनि माण्हुनि खे अञा ताईं मुझे महबूब के न सुञातो मिसरो तो ॿुधाया जेको महबूब जे दौर में असां तव्हांजा महबूब मस्जिद नबवी जे अंदर खजीअ जे सुकल थुड़ सां टेक ॾेई खुतबो फरमाईंदा हुआ सहाबन खे कुछ वक्त गुज़रण खां पोइ सहाबन महबूबन जे लाइ मिंबर ठाहियो मुंहिंजा महबूब असांजा अब्बा असांजूं अमड़ियूं अवां जे मथां कुर्बान हाणे तव्हां इन थुड़ खे छॾे हिन नए मिंबर ते वेही करे तशरीफ़ फरमा थी करे खुतबो फरमायो मुंहिंजो महबूब जॾहिं खजीअ जे सुकल थुड़ खां परे हटी करे उन नए मिंबर ते वेही करे पंहिंजे प्यारनि खे पंहिंजे सहाबन खे जॾहिं खुतबो फरमायो त उन खजीअ जे थुड़ मां रोअण जो आवाज़ आयो मोहब्बत जी इंतहा है सुभान अल्लाह तो सहाबा ॾिसण लगा हेॾे होॾे त रोअण जो आवाज़ किथां पियो अचे मुंहिंजे महबूब चयो ख़ामोश थियो वञे थुड़ मां आवाज़ पियो अचे मुंहिंजो महबूब किताब लिखंदा त जेकॾहिं सरकार ने थुड़ खे भाकुर पाए परचाए नहा त क़यामत ताईं वेठो थुड़ रोए हा पर मुंहिंजे महबूबन सां ॻाल्हायो आहे थुड़ सां उनखे परचायो पोइ थुड़ ख़ामोश थियो आहे सुभान अल्लाह चओ त मिसरो ॿुधायां ॾिसो थुड़ खजीअ जो सदका भरे पियो ॾिसो थुड़ खजीअ जो कीहो करे पियो आका जे अॻियां सदका भरे पियो सहरे जे अॻियां सदका भरे पियो सदका भरे भरे छा पियो चवे छा पियो ॻाल्हाए चवे पियो महबूबन खे पीरी मूंखां थी न परे अल्लाह नकचई सुभान अल्लाह हेॾा अपना मथो कर हेॾा हाणे थोरो ॻाल्हायो आहे छा पियो चवे कीअं मुखातिब जो महबूबन सां वरी था पढ़ो ॾिसो थुड़ खजीअ जो कीहो करे आका जे अॻियां सदका भरे पियो सहरे जे अॻियां सदका भरे पियो छा पियो चवे पीरी मूंखां थी न परे नथी मुंहिंजी सरे पीरी मूंखां थी न परे नथी मुंहिंजी सरे हुजा हर वक्त माथे सां कठे कठे हसीनन जो हुस्न कयो गुलई